मालूमाती वीडियो हासिल करण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल सिंधी डॉक्यूमेंट्री खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। मच्छर चक छो था हणनि? मच्छर मुख़्तलिफ़ गाहनि ऐं ॿूटनि ऐं गुलनि जो रस नेक्टर ख़ुराक तौरु इस्तेमालु कनि था, पर प्रोटीन जिस्म मां हासिलु कनि था। मच्छरनि खे प्रोटीन मतलूब थिए थो जेको उन्हनि खे रत मां मिले थो। इंसान जी रत में उहा ग़िज़ायत आहे जेका मादी मच्छर खे आननि जोड़ण में मदद करे थी। बाक़ी इंसानी रत मच्छर जी ख़ुराक बिल्कुलु बि न आहे। नर मच्छर सिर्फ़ु गुल रस यानी नेक्टर चूसीनि था ऐं नर मच्छरनि में जिस्म मां रत कढण जी क़ाबिलियत न रहे थी ऐं उहे प्रोटीन पैदा करे नथा सघनि। मादी मच्छर रत तॾहिं चूसीनि था जॾहिं आना पैदा करण वारा थियनि था, छो जो हीउ रत उन्हनि जे आननि खे जोड़ण लाइ प्रोटीन फ़राहम करे थो ऐं प्रोटीन रत खे ॼमण नथो ॾिए। जेकॾहिं उहे रत न चूसींदा त आना जुड़ी न सघंदा, न कि उन्हनि जे आननि मां ॿचा निकिरी सघंदा। फ़क़ति मादी मच्छर इंसान खे चक हणे थो। जॾहिं मादी मच्छर चमड़ी में चक हणे थो त चक में रत भरे थो। उन्हनि जे चक में गिग हूंदी आहे जेका चमड़ी में ख़ारिश करे थी ऐं नतीजे तौरु लिफूं निकिरनि थियूं। मादी मच्छर पंहिंजे काने जहिड़े वात जे नोक सां माण्हू जे चमड़ी खे चक हणी रत कढे थो। मच्छरनि खे इंसान जी रत जो पतो हिस्माणी यानी एंटीना ज़रिए थिए थो। उहे हिस्माणियुनि ज़रिए रत जो पतो लॻाए जिस्म ते पहुच हासिलु कनि था। जॾहिं हिकु भेरो मादी मच्छर वेझो थिए थी त हाणी ही चमड़ी जे रत जे बूए ॾे माइल थिए थी ऐं चक हणी रत पीए थी। यादि रखणु खपे त मादी मच्छर अव्हां खे पंहिंजे हस जे ज़रिए 160 फुटनि जी दूरी ताईं अव्हां जो पतो लॻाए सघनि था त अव्हां किथे आहियो। मच्छर खे कशिश कंदड़ शयूं। कार्बन डाइऑक्साइड। मादी मच्छर खे असांजे जिस्म जी कार्बन डाइऑक्साइड गैस कशिश करे थो। जॾहिं असां साह खणण दौरान कार्बन डाइऑक्साइड ॿाहिरि ख़ारिज कंदा आहियूं त हीअ गैस मादी मच्छरनि जी कशिश जो सबबु बणिजे थी ऐं उन्हनि खे अज़ ख़ुदि जिस्म ॾे छिके अचे थी। जिस्मानी धप। इंसानी जिस्म जी धप में मुख़्तलिफ़ मुरकब जीअं पघर, सुईट, अमोनिया ऐं खेराटो तेज़ाब, लैक्टिक एसिड ऐं पस तेज़ाब यानी यूरिक एसिड थियनि था, जंहिंजी कशिश मच्छरनि खे छिक करे थी। कपिड़ा। रंग। तहक़ीक़दाननि मुताबिक़ कारो ऐं ख़ाकी ऐं ॻाढ़ो कपिड़ो मच्छरनि खे छिक करे थो। गर्मी ऐं जिस्मानी ॿाफ। जिन माण्हुनि जे जिस्म में गर्मी रहे थी उन्हनि जी जिस्मानी ॿाफ मच्छर खे पाण ॾे कशिश करे थी ऐं उहे उन जिस्म जी चूंड कनि था। रत जा नमूना। जन जो रत जो नमूनो ओ टाइप या नमूनो बी टाइप थिए थो, उहे मच्छरनि खे पाण ॾे माइल कनि था। घणो करे मादी मच्छर जो निशानो ओ ब्लड ग्रुप वारा वधीक बणिबा आहिनि। उन खां पोइ बी ब्लड ग्रुप ऐं ए वारनि 86% माण्हुनि जे जिस्म मां अहिड़ा इशारा निकिरंदा आहिनि जिन खे मच्छर महसूसु करे वठंदो आहे ऐं उन्हनि जी रत जे ग्रुप जो पतो लॻाए वठंदो आहे। ओकठोल यानी ऑक्टिनोल। इंसानी पघर ऐं रत में ऑक्टोल थिए थो जेको मच्छर खे कशिश करे थो त मच्छर अची जिस्म खे चक हणे थो। ऑक्टोल कहल या शराब थिए थो जेको मच्छर खे जिस्म जो पतो ॾिए थो।